अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद सब खैर खैर के सां हूंदो। मुंहिंजो यूट्यूब चैनल माशाल्लाह सुठो हली रहियो आहे ऐं तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, फॉलो कयो ऐं घंटी वारे बटन खे ज़रूरु दॿाईंदा जीअं मुंहिंजी वीडियो तव्हांखे अपडेट थींदियूं रहनि। अॼु मां तव्हांखे पंहिंजे शहर जैकाबाद जे बारे में कुझु मालूमात ॾींदुसि। दोस्तों, हीअ आहे बाब जैकाबाद जो एंट्रेंस जेको पीपल्स पार्टी ठारायो आहे ऐं हीअ एंट्रेंस आहे। साम्हूं कोइटिया रोड हीअ रस्तो जेको आहे 0 पॉइंट सॾिबो आहे। हितां खां कोइटिया लाइ रस्तो वेंदो आहे। कोइटिया हेॾे मस्तूं वग़ैरह तव्हां वञी सघो था। ऐं हीअ सखर रोड आहे। सखर शिकारपुर पंजाब तरफ़ जेके बि गाॾियूं वञनि थियूं इन तरफ़ वेंदियूं आहिनि। ऐं हीअ जैकाबाद एंट्रेंस आहे, जैकाबाद जे अंदरि वञण जो रस्तो। हलो तव्हांखे अॻिते कुझु मंदर आहिनि उहे तव्हांखे। अब हीअ हेठो रस्तो डिस्ट्रिक्ट जेल तरफ़ वञे थो ऐं हीअ पुल जेकी न्यू ठही आहे, हीअ पुल आहे जैकाबाद जी, जेकी रेलवे ट्रैक क्रॉस कराईंदी असांखे। न त हेठां वेंदा रेलवे ट्रैक लॻी आहे ऐं हीअ मथां वञूं था असां। पुल आहे दोस्तों, हीअ डिस्ट्रिक्ट जेल जैकाबाद आहे। साम्हूं हीअ डिस्ट्रिक्ट जेल जैकाबाद आहे। हेॾां सारियूं बीठियूं आहिनि। गर्मी जी वजह खां असां वटि सारियुनि जो फसल तमामु सुठो थींदो आहे ऐं कणक बि सुठी थींदी आहे। हिते 2 फसल थींदा आहिनि, सरव ऐं सावणी। कुकड़नि जा वापारी वेठा आहिनि जेके ॿाहिरि खां कुकड़ियूं माण्हू आणींदा आहिनि। साम्हूं उहे ख़रीद करे अॻिते शहर ॾे खपाईंदा आहिनि। पुलिस पिकेट आहे, गोबान पिकेट मंडी बि आहे। हीअ साम्हूं फ्रूट मंडी आहे, पर मालपीड़ी अॼु हले थी। छंछर जो ॾींहुं आहे। 14 अगस्त जो ॾींहुं बि आहे, छंछर जो ॾींहुं आहे, पर डाउन हूंदी पर हलंदी आहे ज़रूरु। दोस्तों, हीअ मवेशी मंडी आहे। तव्हां ॾिसी सघो था हिते हर माल हूंदो आहे। रिढ बकरी ऐं वॾो माल हूंदो आहे इन तरफ़, पर रिढनि जो आहे। दोस्तों, हीअ मालपीड़ी जा मंदर आहिनि। हिते सिर्फ़ु बकरियूं आहिनि हिते, ऐं ॿिए तरफ़ वठी हलंदुमि हुते वॾो माल आहे। दोस्तों, हीअ वॾो माल आहे, मेहूं वग़ैरह। हिते पंजाब जा माण्हू ईंदा आहिनि, वॾा वापारी ईंदा आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। दोस्तों, तव्हांखे पीढ़ी घुमाई थी। हाणे तव्हांखे अॻिते वठी हलंदा जैकाबाद जे ॿियनि हिसनि में। असां वटि पाणी जी वॾी किल्लत आहे, जेकॾहिं गॾनि ते ऐं रिक्शनि ते पाणी भरंदा आहिनि। मिठे पाणी जी वॾी सिस्टम माना वॾो कमु आहे जैकाबाद में। गवर्नमेंट डिग्री कॉलेज जैकाबाद। पाकिस्तान रेंजर जी फोर्स वारा बीठा आहिनि। PF वारनि ठाराया आहिनि ट्रेनिंग सेंटर आहे। ही मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी ट्रेनिंग कराईंदा आहिनि। ही टेक्निकल कॉलेज जैकाबाद पुराणो कॉलेज आहे असांजो। दोस्तों, हिते इस्लामी तहज़ीब लाइ मस्जिद ठहियलु आहे। साम्हूं मस्जिद आहे। हीअ गिरजाघर आहे ईसाइनि जो। साम्हूं तव्हां ॾिसी रहिया आहियो क्रिस्चन जो। ऐं हीअ आहे मंदिर आहे साम्हूं।
ही टे हिकिड़े ई जाइ ते आहिनि। हिते ईअं सम्झ असां वटि सभई मुस्लमान हिंदू ईसाई गॾिजी रहंदा आहिनि। हीअ नवाब अकबर बुगटी जो बंगलो आहे, तमामु घटि हालत में थी वियो हाणे। हेॾो मीर ज़फ़रुल्ला ख़ान जमाली जो बंगलो आहे जेको वज़ीर आज़म पाकिस्तान बि रहियो। ही कलोड़नि जे दौर खां वठी कलोड़ा रहंदा अचनि था। ही कलोड़ा आहिनि हिननि जी माना रिहाइश वज़ीर आहिनि पुराणा। दोस्तों ही त्रिकुंडो बाग आहे, त्रिकुंडो बाग ये असांजो पुलिस हेडक्वार्टर आहे। अंग्रेज़नि जे दौर जो ठहियलु आहे, अंग्रेज़नि जी बिल्डिंग आहे, अंग्रेज़ छॾे विया उहो इंडियन पुलिस हेडक्वार्टर आहे। जेकाबाद जंक्शन स्टेशन पुराणो तारीख़ क़दीमी आहे, कि जंक्शन सॾियो वेंदो आहे छो करे हितां पंजाब, कोइठा, बलूचिस्तान, सरहद सभु जी ट्रेनियूं वेंदियूं आहिनि। हाणे टाइम कोरोना जे करे ट्रेनूं वग़ैरह बंदि आहिनि। मस्जिद शरीफ़ा स्टेशन जी टाइम कोरोना जे करे ट्रेनूं बंदि आहिनि। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकाबाद जो अॻु में असुलु नालो ख़ानगढ़ हूंदो हुयो। उनखां पोइ उन ते जॾहिं जनरल जॉन जेकब आयो उनखां पोइ उनजो नालो जेकब आबाद रखियो हुयो। जॉन जेकब हिकु इंजीनियर हूंदो हुयो, इंजीनियर बि हुयो, हिकमत जो इलाज बि कंदो हुयो, हकीम बि हुयो। वॾी हिस्ट्री आहे उनजे बारे में लिखंदासीं त उनजे लाइ वरी हिकु अलॻि ब्लॉग ठाहिणो पवंदो। त बशर्ते सर जॉन जेकब जी तव्हांखे क़बर ॾेखारींदा रहंदासीं। दोस्तों ही सर जॉन जेकब जी क़बर आहे जिते मसीब जी बिरादरी क़ब्रिस्तान आहे। ब्रिगेडियर जनरल जॉन जेकब जंहिंजे नाले सां ख़ानगढ़ जो नालो चेंज थी करे जेकाबाद रखियो हुयो। उहो हिकु इंजीनियर हुयो सुठो, जंहिं वॉल क्लॉक ठाहियो हुयो। ब्रिगेडियर जनरल ऑफ जॉन जेकब ऑफ दी ही उनजी हिस्ट्री लिखियलु आहे सॼी सर जॉन जेकब जी। सर जॉन जेकब जी क़बर आहे, मसीह बिरादरी क़ब्रिस्तान आहे। सर जॉन जेकब घोड़नि जो भी शौक़ीन हुयो। घोड़े जी क़बर आहे। ये आहे DC हाउस, DC ऑफिस भी अंदर आहे। DC हाउस भी हो या साम्हूं तो तव्हां ॾिसी सघो था। ये अलाए नालो बीड़ी चौक आहे, बेड़ी जे नाले सां मशहूरु आहे। वरी आहे विक्टोरिया टावर, टावर चौकी, विक्टोरिया टावर, टावर रोड। सब्जी मंडी आहे, नंढी मंडी जेकी सिटी जी फ्रूट ही कबूतर घर आहे। ही जनरल जॉन जेकब ठारायो दौर में कबूतर खतनि जो खणण जो कमु कंदा हुआ। ही चौधारी माना कबूतर इन टाइम ताईं मौजूदु आहिनि, सुठी नस्ल जा कबूतर आहिनि। हिते माण्हू मुक़ररु थियल आहे।
ख़्याल रखना। प्रेस क्लब रोड जेकाबाद, म्यूनसिपल कमेटी हाउस, म्यूनसिपल ऑफिसर, SSP हाउस जेकाबाद। डिस्ट्रिक्ट काउंसिल हाउस असांजे जेकाबाद। ये हाणे सिखनि जो मंदिर आहे। नुमाइश ग्राउंड रोड चवंदो वियो आहे। ये अॻे हिते नुमाइश ग्राउंड हूंदो हुयो, हाणे उहो ख़तमु थी हिते पार्क ठही वियो आहे। ही साइड में पार्क आहे, उहो ख़तमु करे छॾियो अथनि। अॻे हिते पार्क, हाणे हिते पार्क ठही वियो आहे, शहीद बेनज़ीर पार्क ॾिसी सघो था। वरी तव्हांखे घुमाईंदुमि इहो पार्क बि। सॼो नुमाइश ग्राउंड हूंदो हुयो, हाणे अधु पार्क खे मिलियो आहे, अधु दारुल अमान खे, अधु जेको आहे नुमाइश जे हवाले आहे। हिन ग्राउंड आहे, आर्ट्स एंड कैटल शो लॻंदो हुयो हिते। सर्किट हाउस आहे, सर्किट हाउस आहे। बेरिया फाउंडेशन, बेरिया फाउंडेशन जेको हिन टाइम IBA जे हवाले थियो आहे। जिम्स हॉस्पिटल जो पहिरियों गेट आहे, जिम्स हॉस्पिटल, जिम्स इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस। दोस्तों ख़ैर सां मां घर पुॼी वियो आहियां। यकीनन तव्हांखे ही वीडियो ॾाढी पसंदि ईंदी, जेकी मां जेकाबाद जी मुख़्तसिर जेकी नॉलेज हुई मां तव्हांजे आॾो पेश कई आहे। इंशाअल्लाह अञा घणियूं शयूं आहिनि तव्हांखे ॾेखारणियूं आहिनि। कुझु माना दरगाहूं आहिनि, कुझु पीरनि फ़क़ीरनि जूं दरगाहूं आहिनि, उहे तव्हांखे ॾेखारींदासीं। मुंहिंजी चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल जे आइकन खे दॿायो, जीअं तव्हां ताईं मुंहिंजियूं वीडियो पुॼंदियूं रहनि। वधि में वधि दोस्तनि ताईं शेयर कयो। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।